अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन लम यस्तति' मिनकुम तौलन अन यंकिहल मुहसनातिल मुअमिनाति फमिम्मा मलकत अयमानुकुम मिन फतयातिकुमुल मुअमिनात वल्लाहु अअलमु बिईमानिकुम बअदुकुम मिन बअद फंकिहुहुन्न बिइज़्नि अहलिहिन्न وآتوهن أجورهن بالمعروف محصنات غير مسافحات ولا متخذات أخدان فإذا أحصن فإن أتين بفاحشة فعليهن نصف ما على المحصنات من العذاب ذلك لمن خشي العنة منكم وأن تصبروا خير لكم والله غفور رحيم صدق الله العلي العظيم। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत निसा आयत नंबर 25 सीपारो 5। अल्लाह तबारक व तआला इन ई आयत जे अंदर बानियुनि सां निकाह जे मुतालिक़ बयान फरमायो आहे। बानियूं जॾहिं त गुज़िरियल आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला आज़ाद औरतुनि सां निकाह जे मुतालिक़ बयान फरमायो हो। उन खां पहिरीं आयत में 23 नंबर आयत में कहिड़ियुनि औरतुनि सां निकाह करणु जाइज़ आहे, कहिड़ियुनि सां निकाह नथो करे सघिजे, हराम आहे, बयान कयो वियो त पोइ मुनासिब हुयो ॼण त कोई माण्हू जेकॾहिं आज़ाद औरत जे निकाह जो ख़र्च नथो संभाले सघे, ज़रूरत बि अथसि, जवान बि आहे, पर औरत जे हक़ महर जेतिरा पैसा बि कोन अथसि जो उनखे हक़ महर ॾेई सघे, या चलो हक़ महर उनखे ॾेई सघे थो पर ॿियो ख़र्च घर ॿार कोन्हसि को, घर चौदीवारी पंहिंजी हिफ़ाज़त जेतिरो घर कोन अथसि जेतिरो घुर्जे थो ज़रूरत जेतिरो, या ॿी का आमदनी जी हिन वक़्तु का सूरत अहिड़ी नाहे जो जंहिंमां हिन जो ख़र्च घर जो हली सघे। बहरहाल मिस्कीन आहे, औरत जे अख़राजात खे नथो संभाले सघे त पोइ छा करे? ज़ाहिर आहे जेकॾहिं इहो आज़ाद रहंदो त गुनाह कंदो ऐं जवान बि एतिरो आहे भरपूर जो कंट्रोल बि नथो थिएसि, या त इहो ज़िना जो मुर्तकिब थींदो, गुनाह कंदो, या ॿियूं ख़राबियूं कंदो। हाणे इन्हनि समूरनि ख़राबियुनि खां बचण जे लाइ 1400 साल पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में क़ुरान पाक जी हीअ आयत नाज़िल करे मुस्लमाननि खे हिकिड़ो रस्तो ॾिनो वियो हो। अल्लाह तबारक व तआला फरमायो वमन लम यस्तति' मिनकुम तौलन, तव्हां मां जेको शख़्स निकाह जे अख़राजात खे संभालण जेतिरी ताक़त नथो रखे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त बावजूद कोशिश जे वॾी हिम्मत कई अथई पर पोइ बि हिन वटि गुंजाइश न आई जो घरवारी जो ख़र्च संभाले सघे, पंहिंजे जान खे संभालण में ई अणपूरो आहे, नथो करे सघे त पोइ अयन के हल मुहसनातिल मुअमिनात फमिम्मा मलकत अयमानुकुम मिन फतयातिकुमुल मुअमिनात, पोइ बानी पर मोमिन हुजे ऐं
कंहिं ॿिए मुस्लमान वटि उहा बानी हुनजी ग़ुलाम आहे, हुनजी मिल्कियत आहे। आज़ाद औरत खे, ख़ानदानी औरत खे जेकॾहिं निकाह में वठंदो त हुनखे ठीक ठाक हक़मार ऐं ख़र्च ॾियणो पवंदुसि। उनजे भेट में बानी आहे, थोरे हक़मार ते बि राज़ी थी वेंदी। जंहिं वटि उहा बानी आहे, जेको हिन जो आका आहे, जंहिंजी हीअ ग़ुलाम आहे बानी आहे, उहो बि बानीअ जे थोरे महर ते राज़ी थी वेंदो। आम पाकदामन आज़ाद औरत उनजो पीउ मां थोरे महर ते बि राज़ी कोन थींदा, उहा पाण बि कोन थींदी, ऐं बानी आहे उहो थोरे ते राज़ी थी वेंदी। अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेकॾहिं आज़ाद औरतुनि सां, पाक साफ़ औरतुनि सां, ख़ानदानी औरतुनि सां निकाह जेतिरी ताक़त कोन अथव त पोइ बानी, पर शर्त आहे त मोमिन हुजे ऐं उहा कंहिं ॿिए मुस्लमान जी मिल्कियत में बि हुजे। वल्लाहु आलम बिईमानिकुम बाज़ुकुम मिन बाज़। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ हिकिड़ो, साईं तव्हांजो हुकुम असांजे अखियुनि ते, ख़ानदानी औरत सां निकाह करण में वॾी इज़त वक़ार ऐं शराफ़त आहे, बानीअ सां निकाह करण में हिकिड़ो आर थो लॻे। पंहिंजे हम असर दोस्तनि यारनि मिटनि माइटनि में मयार मिलंदी, अड़े हेॾा सारा बिना ॻोल्हे ॻोल्हे अचे बानी लथई। साईं हीअं ई चई वठंदा आहिनि कि ग़रीब ख़ानदान सां जेकॾहिं को अमीर घराणे वारो निकाह कंदो आहे, रिश्तो ॾींदो वठंदो आहे त हिक जेतिरा हम उमिरि हम असर चई वठंदा आहिनि। अड़े वाह, शादी त कंहिं चङे घर मां करी आहे, ॻोल्हे ॻोल्हे इहो लथई। साईं पोइ मेणू मयार कोन मिलंदो, आर थो नज़र अचे आज़ाद औरत जे भेट में बानीअ सां निकाह कबो त अल्लाह तबारक व तआला फरमायो तव्हांजे कैटेगरीअ खे असां पहिरियां ई बयानु करे छॾियो त तव्हां आज़ाद औरत सां निकाह जेतिरी सघ नथा रखो न, पोइ अञा बि उहे वॾा ख़्वाब थो लाहीं। न आहे हाणे हुन कैटेगरीअ जो जहिड़ो जेको तोखे आर थो लॻे, हाणे तूं थोरो ज़रा घटि आहे, ग़रीब थी पई, त हाणे तोखे ओड़ी औरत ॾियूं था जेका तोसां तुंहिंजे हालत निकाह में राज़ी रहे। बाक़ी ईमान जी ॻाल्हि, तूं आज़ाद भले ख़ानदान जो थी करे बि ईमान में मुमकिन आहे एतिरो ताक़तवर न हुजी जेतिरी उहा बानी कंहिं मौला जे घर में, मालिक जे घर में रही करे दीन में, निमाज़ में, रोज़े में, इस्तिग़फ़ार तहज्जुद में तोखां ज़ोर हुजे। पोइ ईमान जे हिसाब सां अल्लाह से फरमाए वल्लाहु आलम बिईमानिकुम, मां ॼाणा थो तव्हांजो ईमान कंहिंजो वधीक मज़बूत आहे। माल जे हैसियत सां तूं पाण खे सम्झी थो त मूंखे इन सां निकाह करणु आर थो महसूस थिए, छो तूं त ग़रीब आहे न, तॾहिं त तोखे चऊं था गुरबत जे हिसाब सां कर। हाणे तुंहिंजी अमीरी न रही, तोखे इहो ख़्यालु करणु बि न घुरिजे। बाक़ी जेकॾहिं तूं चवंदे मां बि मुस्लमान आहियां, उहो बि मुस्लमान, मुस्लमान जी असांखे ख़बर आहे कंहिंजे दिलि में केतिरो ईमान आहे, केरु केतिरो अमलनि में पको ऐं पुख़्तो आहे। छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, असां तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे, रस्तो ॾिनो आहे। ज़िना में पवण जे भव खां, ज़िना में पइजी वञो, ख़राब थी वञो, बुछड़ायूं फैलायो, इन खां बचण जे लाइ तव्हांखे इहो रस्तो असां ॾिनो आहे। पर जेकॾहिं कोई माण्हू नौजवान हटो कटो आहे पर ज़िना में हरू भरू बुछड़ाईअ में पवण जो इनखे को ख़दशो कोन्हे, मज़बूत आहे, महफ़ूज़ आहे, कंट्रोल अथसि, एतिरो सफ़ा वहे कोन थो जो खणी जीअं आयो तीअं खणी गुनाह कंदो, ईअं कोन्हे, कंट्रोल अथसि। त पोइ क़ुर पाक जी इहा आयत ज़ालिक लिमन ख़शियल अनत मिनकुम, अल्लाह से फरमायो पोइ उनखे हर भरू बानीअ सां निकाह करण जी ज़रूरत कान्हे। जेको कंट्रोल थो करे वञे त बि ठीकु आहे, इंतज़ारु करे, कमाए, 4 रुपया हासिल करे, सुठे ख़ानदान मां शादी करे, जितां हिनखे आर महसूसु न थिए। पर जेकॾहिं हर भरू शहवत में एतिरो ग़लबो अथसि शहवत जो, जवानीअ जो, हाणे मुमकिन आहे न देरि थी त पोइ यार कोन को मोकारो कंदो वञे, इन खां गुनाह खां बचण जे लाइ पोइ बानी वठे। बाज़ुकुम मिन बाज़, बराबरि आहियो सभई, अल्लाह से फरमाए बाज़ुकुम मिन बाज़, आदम ऐं हवा जे औलाद मां त आहियो सभई। हिकिड़े वटि 5 रुपया आया त उहो सफ़ा मथे थो पाण खे सम्झे, हिकिड़ो ग़रीब आहे त उहो वरी हेठि थो सम्झे, पर असांखे ख़बर आहे जेको मथे आहे हुन वटि ईमान केतिरो आहे, जेको हेठि आहे हुन वटि ईमान केतिरो आहे। असांखे ख़बर आहे त दौलतमंदनि वटि दीन जी अहमियत केतिरी आहे, ग़रीबनि वटि केतिरी आहे, ख़बर आहे असांखे। वल्लाहु आलम बिईमानिकुम, तव्हांजे ईमान खे असां ॼाणूं था, ख़बर आहे।
फंकिहुहुन्न बिइज़्नि अहलिहिन्न। हाणे साईं सम्झ में अची वियो त वाकई अल्लाह तबारक व तआला इंसान खे तमामु गुनाहनि में फासजण खां बचण जे लाइ, ज़िना जहिड़े वॾे ॾोह में फासण खां बचण जे लाइ हिकिड़ो रस्तो ॾिनो त पोइ आज़ाद औरत तोखे नथी मिली सघे या तूं हुन सां ख़र्च कोन ई को नथो निकाह करे सघीं त पोइ बानीअ सां निकाह कर। पर शराइतनि पहिरें नंबर ते शर्त इहो आहे त उहा बानी मोमिन हुजे। अल्लाह तबारक व तआला फरमायो बानी मोमिन हुजे। मिन फतयातिकुमुल मुमिनात। ॿिए नंबर ते इहो शर्त कयो वियो त जंहिंजी बानी आहे उन मालिक खां इजाज़त वठो। जीअं जंहिंजी न्याणी हूंदी आहे हुनजे पीउ खां पुछिबो आहे। हीअ वरी तोखे मिल्कियत थी पई त हाणे हिनजे पीउ या माउ खां न, जंहिंजी बानी आहे न, जंहिंजी विकिरो थी मिल्कियत थी रहे थी, उन खां पुछो, मालिक खां इजाज़त वठोसि। अवा हीअ बानी तुंहिंजी आहे, तुंहिंजी बानी रहंदी, ख़िदमत तुंहिंजी कंदी, पर चूंकि घर वारी मुंहिंजी हूंदी, मां निकाह थो कयां, इजाज़त ॾिए थो ऐं पोइ हक़ महर मां हेतिरो ॾेई सघंदुसि, राज़ी आहे? पोइ जे चवे थो मालिक हा बानी मुंहिंजी आहे, ख़िदमत मुंहिंजी कंदी, लटो कपिड़ो धोती पोती मुंहिंजी कंदी, हा न, राति जो रुॻो तो वटि ईंदी, सुबुह जो वरी मूं ॾे ईंदी, मुंहिंजे घर जी ख़िदमत कंदी आहे, मिल्कियत मुंहिंजी आहे, बानी मुंहिंजी आहे, निकाह में तोखे ज़ाल बणाए ॾिनी। पर जेकॾहिं इहो साॻियो ई मालिक चवे थो तोॾे ईंदी बि न, रहंदी बि मूं वटि, तूं अचिजांइ, राति गुज़ारे वरी हलियो वञा, तोखे इन जे लाइ सहूलियत मिली आहे, त बि बुज़ुर्गनि लिखियो आहे त ठीकु आहे, पर रुॻो वॾे गुनाह खां बचे, ज़िना जो मुर्तकिब न थिए। ज़िना कंदो वॾो फहाशी, वॾो माहौल ख़राब थींदो, परावा नसब ख़राब थींदा, परायूं इज़तूं, परायूं चौधीवारियूं, पराई लज ख़राब थींदी, इन कम खां बचे। पोइ इहो आसान रस्तो ॾिनो वियो, मालिक खां पुछो, बानी मोमिन हुजे। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो आतूहुन्न उजूरहुन्न बिल मारूफ। पोइ वरी हुनखे तव्हां महर बि शरीयत जे कानून मुताबिक़ ॾियो, हरू भरू कसो बि न कजोसि, मुनासिब ॾियोसि, जेतिरी तव्हांजी सघ हुजे ओतिरो ॾियोसि। मुहसनात, शरीयत कानून उसूल मुताबिक़ ॾियो, गैर मुसाफ़िहात, ऐं तव्हांजो इरादो बि इहो हुजे त मुंहिंजी घर वारी आहे, ईअं न त सिर्फ़ु शहवत खे पूरे करण जे लाइ चओ राति तो वटि गुज़ारण ईंदुसि, रोज़ हेतिरा पैसा तुंहिंजा थिया, इहो त पोइ ॼण त हिकिड़ो शैतानी तरीक़ेकार थियो, मिड़ई शहवत पूरी करणी आहे, हुनजो मुआवज़ो ॾियणो आहे, ईअं न। महर ॾियो, निकाह कयो, मालिक खां पुछो, मोमिन बि हुजे, ऐं हक़ महर बि हुनजो मुक़ररु कयो। हरू भरू तव्हांजो इरादो सिर्फ़ु शहवत खे पूरो करण जो न हुजे, घरदारीअ जो इरादो हुजे। हा जेकॾहिं तव्हां वटि सुभाणे कमाए एतिरा 5 रुपया थी था वञनि त उनजे मालिक खे हिन जी क़ीमत ॾेई करे सिधो सो ख़रीद करे घर वठी अचो, इरादो तव्हांजो इहो हुजे। हरू भरू ख़ाली शहवत जो इरादो न हुजे। वला मुत्तखिज़ाति अख़दान, अल्लाह जी फरमाए थो इन औरत में बि थोरी नज़र सां रखिजो त इन औरत में बि अहिड़ी ग़लत क़िस्म जी का यारी या अहिड़े क़िस्म जी आदत न हुजे, तव्हां में बि इहा शहवत पूरे करण जी आदत बुरी न हुजे, हुन में बि अहिड़े क़िस्म जी का आदत न हुजे ॿिए पासे हेॾे होॾे लड़ी वञण जी। वला मुत्तखिज़ाति अख़दान, माना ॾिसो अल्लाह तबारक व तआला पाक दामनीअ खे पसंदि थो फरमाए इंसान जे लाइ। मर्द में भी आदत न हुजे, औरत में भी न हुजे, पोइ आज़ाद औरत न त बानी सही, पर बानी भी पाक साफ़ हुजे, मोमिन हुजे, ईमानदारी हुजे। फ़इज़ा उहसिन, अल्लाह से फरमाए तो पोइ जेकॾहिं न तव्हां हुन सां निकाह करे विया, हाणे उहा तव्हांजी घरवारी बणिजी वई, पर ख़िदमत जे लाइ तव्हां ॿोलाए सिधो सो चिटो अहकामनि सां ॻाल्हायो आहे त बाबा घरवारी मुंहिंजी आहे पर बानी तुंहिंजी आहे, ख़िदमत तुंहिंजी कंदी, मिल्कियत तुंहिंजी आहे, मां पंहिंजे घर वठी अचे तॾहिं रहाईंदोमांसि जॾहिं इन जी क़ीमत तोखे ॾींदुसि। फ़िलहाल तुंहिंजी मिल्क आहे त पोइ इन जो हक़ महर बि तोखे ई मिलंदो, तूं ई मालिक आहे, हिनखे ॾियां त इहा ई तुंहिंजी मिल्कियत आहे त हिन जो हक़ महर, हिन जा पैसा बि तुंहिंजा। अल्लाह जी फरमाए थो जॾहिं तव्हां हिन सां निकाह करे हाणे पंहिंजे घर में आंदो, निकाह पको थी वियो, पोइ पंहिंजे मालिक वटि थी रहे या तव्हांजे घर थी राति जो अचे या तव्हां था हुन वटि रहो, निकाह में अची वई, पोइ थी अहिड़े क़िस्म जी शिकायत पैदा थिए, फ़इन अतैन बिफ़ाहिशतिन,
शिकायत थी आहे त हाणे हिन खां किथे ॾोह थी वियो आहे, ज़िना कराए विधी अथई, त पोइ साॻियो ई कानून पहिरियां बयानु थी चुको आहे। 4 शाहिद बीहारियो, 4 शाहिद साबित कयोसि, हरू भरो इल्ज़ाम न हणो। 4 शाहिद, साईं 4 शाहिद ॿे बीही विया, हाणे सज़ा जो माहौल आहे। क़ुर पाक ॿुधाए छॾियो हो त जेकॾहिं आज़ाद औरत खां बानीअ जो ज़िक्र थो हले न, हिन जे करे था चऊं आज़ाद औरत। आज़ाद औरत खां जेकॾहिं गैर शादीशुदा मर्द औरत ज़िना थी वई आहे त पोइ क़ुर पाक उनखे फरमायो वज़ानियत वज़ानी फजलिदू कुल्ल वाहिद मिनहुमा मिअत जल्द, 100 कोड़ हणो। पर जेकॾहिं शादीशुदा ॿई त पोइ क़ुर पाक फरमायो, हदीस पाक जे अंदरि सराहतन लफ़्ज़न में मौजूद आहे त उनखे रजम कयो, चुटे मारियो पत्थरनि सां जेसि ताईं मरनि। शादीशुदा त पोइ साईं हाणे हीअ बि औरत आहे पर आज़ाद न आहे, बानी आहे। हाणे हिन जे मथां ज़िना जो ॾोह साबित बि थी पियो आहे, त पोइ हिनखे सज़ा कहिड़ी ॾियूं, उहा आज़ाद औरत वारी या बानीअ वारी? जॾहिं त आज़ाद औरत जो वक़ार, निकाह, हक़ मार सभु कुझु वॾे तमतराक सां हो, हीअ वीचारी बानी आहे, पराई मिल्क आहे, रुगो हिन जे निकाह में आहे, राति थी रुगो रहे, सॼो ॾींहुं उते आहे, महर बि थोरो आहे, हुकूक बि हिन जा थोरा आहिनि। साईं हुकूकनि में बि हिनखे थोरो ऐं अधु कयो अथव, त पोइ सज़ा में अधु कंदुसि या सज़ा सॼी ॾींदुसि आज़ाद औरत जहिड़ी? आज़ाद औरत यादि अची वियो न, आज़ाद औरत जेकॾहिं गैर शादीशुदा मर्द औरत हूंदा त 100 कोड़ा हणबा, पर जेकॾहिं शादीशुदा त हुनखे चुटे पत्थरनि सां रजम करे मारबो। साईं हीअ बानी आहे, हर ॻाल्हि में अधु अधु करे आया हो, हर ॻाल्हि में हिन सां अधु अधु कयो अथव। मालिक हिन जो ॿियो आहे, राति ॿिए वठती रहे, हक़ मार हिन जो थोरो आहे, बानी जो आहे, त पोइ साईं सज़ा में बि बानी थींदी, अधु थींदसि या सज़ा पूरी? उनजे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़अलैहिन्न निस्फ़ु मा अलल मुहसनात मिनल अज़ाब, सज़ा लागू थींदी त सज़ा बि अधु थींदी। साईं असांखे अञा सम्झ में न आयो तव्हांजो फ़ैसिलो। गैर शादीशुदा जेकॾहिं बानी उन खां ज़िना थी पवे त पोइ उनखे 100 कोड़ा आज़ाद औरत खे हणबा आहिनि, हिनखे 50। पर हीअ जेकॾहिं शादीशुदा, क़ुर थो चवे त शादीशुदा आज़ाद मर्द औरत हुजनि त बि पत्थरनि सां चुटे मारियो। हीअ बानी जेकॾहिं शादीशुदा त पोइ हुनखे पत्थरनि सां चुटण वारी सज़ा कीअं अधु थींदी? ॻाल्हि सम्झ में अची वई हले न? चुटण वारी सज़ा इहा अधु कीअं थींदी? छा हुते घणे पत्थर हणबा आहिनि छा जो हिते अधु हणबा? उनजो अधु अल्लाह से फरमायो चुटे मारण वारी सज़ा खे छॾियो, 100 कोड़नि वारी सज़ा रुगो रखो, हुनजा 50 कोड़ा हणोसि, बस खोड़ अथसि। तव्हांखे असां हिन औरत जी ख़िदमत मुकमल तौर ते ॾिनी आहे। मालिक हिकिड़े खे बनायो आहे, हुनजो निकाह में हिकिड़े खे ॾिनी आहे, महर थोरो आहे। पोइ पंहिंजनि आज़ाद औरतुनि में जेकॾहिं कोताही थी वञे त हुनजी सज़ा बि फुल आहे, त हिनजी सज़ा बि अधु आहे। चूंकि रजम करण वारी सज़ा अधु थी कोन थी सघे, तंहिं करे हुन पासे खे छॾियो, सज़ा इहा सभु अधु आहे, 100 कोड़ा हणबा। शादी माना मालूम थियो हाणे हिन आयत जे तवसुत सां बानीअ खां जेकॾहिं ज़िना जो ॾोह साबित थी वञे त उनजे लाइ सज़ा बानी शादीशुदा हुजे या गैर शादीशुदा हुजे, उनजे लाइ सज़ा आहे ई कोड़नि जी, सभु 50-100 कोन लॻंदा। अल्लाह तबारक व तआला मसाइल सॼा चिटा करे छॾिया। ज़ालिक लिमन ख़शियल अनत मिनकुम। सम्झण जे लाइ हिकिड़ो सवाल पैदा थियो, साईं घणे हक़नि हुकूकनि जे अदा करण खां अॼोके ज़माने में हर को थो लहराए, न भाई शादीअ खां ईअं चङा छोड़े, न भाई ख़र्च ई वॾा थी विया आहिनि, महांगाई थी वई आहे, पाण था थियूं, घर था थियूं, वरी माई बि हुजे, वरी हुनजा ॿार बच्चा थी वञनि, पोइ त लहाए निकिरी वञनि, न भाउ कोन था कयूं। अड़े पोइ शादीअ वारा कम कीअं थींदा? अल्लाह से माफ़ फरमाए, मज़ाक खां बि बचाए। असांजे मुल्क जो हिकिड़ो वज़ीर आहे, मिनिस्टर, इते लफ़्ज़ चवंदो आहे हिकिड़ो, दुनिया सॼे खे मालूम हूंदो, चवंदो आहे त जब दूध बाजार से मिलता है तो भैंस लेने की क्या जरूरत है। बेहयाई जी इंतिहा थी वई। मुसलमाननि जे मुल्क जो मिनिस्टर थी करे अहिड़ा लफ़्ज़ चवंदो। त पोइ अॼोके दौर जो नौजवान बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ थो चए त
त गुज़ारो थी थो वञे त शादीअ जी ज़रूरत कहिड़ी आहे? त पोइ हाणे सम्झण जे लाइ सुवाल पैदा थियो त साईं पोइ जेकॾहिं क़ुर पाक थो चवे त औरतुनि जे अख़राजात खे पूरे करण जे लाइ ताक़त कोन अथव त पोइ बानियूं, साईं पोइ अॼोके दौर में बानियूं कोन आहिनि, घरनि में ख़िदमत करण वारियूं, नौकिरी करण वारियूं मायूं हूंदियूं आहिनि, इन्हनि खे बानियूं सम्झिबो? अलाह साईं कड़क अंदाज़ में चयो ज़ालिक लिमन ख़शियल अनत मिनकुम व अन तस्बिरू ख़ैरुल लकुम। असां सिर्फ़ु बानीअ जी इजाज़त उन्हनि खे ॾिनी आहे जंहिंखे पंहिंजे शहवत ते कंट्रोल नथो थिए, ॼाण कंहिं न कंहिं कारे मुंहं सां वञी करे डांगीअ सां मुंहुं मलींदा, उन्हनि खे इजाज़त ॾिनी आहे त बानीअ सां निकाह कयो। पर जेकॾहिं माण्हूअ खे कंट्रोल आहे, माहौल सुठो आहे, बहितर आहे, उनजा वॾा आहिनि जेके उनखे क़ाबू करे सघनि था, या माण्हू पंहिंजो संभाल करे सघे थो, एतिरो ई सफ़ा छुड़ो वांगुरु कोन्हे को, त पोइ वान तस्बीरू ख़ैरुल लकुम, सबुर कयो, बानीअ सां बि निकाह न कयो, सबुर कयो, कंट्रोल अथव, सहप अथव त सबुर कयो, तव्हांजे लाइ अलाह ताला माहौल बहितर बनाईंदो, तव्हांखे शादी नसीब थींदी, हरू बान जी तरफ़ न वञो। पर इन्हनि अहकामनि ते अमल कंदे कंदे पोइ बि जेकॾहिं कंहिंखां कोताही थी वई, मसलन कहिड़ी थी सघे थी कोताही? यार आज़ाद औरत सां निकाह करे सघां पियो, पर लहरायां पियो, पोइ वरी खणी बानी निकाह मां कई, बानीअ सां निकाह कयो। अलाह से फरमाए थो आहे त इहो बि शरीयत जो इजाज़त ॾिनल रस्तो बानीअ वारो, वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह तबारक व तआला पोइ बख़्शणहार रहम कंदड़ ज़ात आहे। पर इन जो मतिलबु वल्लाहु गफूरुर रहीम, इन लफ़्ज़नि जो मतिलबु इहो कोन्हे त हिकिड़ो माण्हू ज़िना कंदो वते पोइ वरी चवे त न मां हाणे माफ़ी वठंदुसि, वरी तो ॾोह कयां, वरी मां माफ़ी वठंदुसि, इहो मतिलबु न आहे। अल्लाह ताला जे अहकामनि ते अमल कंदे 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 का कोताही थी वई, पोइ बि वरी अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ रुजू थो थिए त अल्लाह साईं मूंखे माफ़ फरमा, क़ुर फरमाए वल्लाहु गफूरुर रहीम, अहकामनि जी पाबंदी करे थो, पोइ बि किथे कसो थिए थो, वरी बि अल्लाह ताला जी तरफ़ तो मोटी रोड़ी अचे त पोइ अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान ज़ात आहे। इहे क़ुर पाक वाज़े लफ़्ज़नि में मसइला बयान करे छॾिया। हाणे बाक़ी सवाल पैदा थींदो आहे सम्झण लाइ इहो, साईं बानियूं उन ज़माने में हुयूं, अॼु छो ख़तम थी वियूं? जॾहिं उन दौर जा माण्हू बानियुनि खां एतिरी ख़िदमत वठंदा, ख़ुदि क़ुर पाक बि उन्हनि मसइलनि खे बयान करे थो, उन दौर में बि उन्हनि माण्हुनि जो फ़ाइदो हो न, घर जे अंदरि घर वारियूं बि हूंदियूं ऐं बानी हिकिड़ो ई दफ़ो ख़रीद करे घर अची ईंदा, उनखां घर जूं काफ़ी सारियूं ख़िदमतूं वठंदा। बानी हुई बसि उनजी पंहिंजी ज़ाती हुई, रोज़ रोज़ जे पघारनि तनख़्वाहनि खां बि बचियल हूंदा हा। कंहिं ग़रीब खे वरी निकाह जी बि इजाज़त हूंदी त भाउ घर वारी तुंहिंजी हूंदी, पोइ हिते अचे राति रही वेंदो कर, या खणी राति जो तो ॾेईंदी, तव्हां पाण में चओ त कहिड़ा लेखा। पोइ अॼोके दौर में इहो सिस्टम छो ख़तम थी वियो? उनजो बि वजह उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त जेसीं ताईं इस्लामी कानून ऐं शरीयत जे मुताबिक़ जिहाद फर्ज़ हुयो, जिहाद थींदो हो, जिहाद थींदो हो कानून शरीयत जे सां, दुनिया जे मुल्कनि जो, मुसलमाननि जो काफ़रनि सां कानून शरीयत जो इस्तेमाल थींदो हो, जिहाद शरीयत मुताबिक़ कानून मुताबिक़ थींदो हो, त पोइ दुश्मन जो काफ़िर जो जेको माल हथ ईंदो हो उहो गनीमत हो। हता कि उन्हनि जूं औरतूं जेके थींदियूं उहे बि बानियूं थी करे ईंदियूं, पोइ उहे बानियूं थींदियूं त उहे बि मुसलमान मुजाहिदनि खे जीअं सामान विरहाइबो त उहा बि कंहिं न कंहिं जे विरासत में अची वेंदी। चूंकि हाणे ॼण त जिहाद उहो शरीयत इस्लामी क़ुर हदीस वारे कानून मुताबिक़ जिहाद रहियो ई न, हाणे थी वई आहे सुलह मसलियत। ख़ुसूसन मुस्लमान मुल्क गैर जे इशारे ते पंहिंजी पॉलिसी ठाहिनि ठाहिनि था, इस्लामी कानून खे मद्देनज़र कोन था रखनि। इस्लामी कानून जी हिफ़ाज़त करणु मक़सदु हुजे, इस्लामी कानून खे शाया करणु मक़सदु हुजे, इस्लाम जी हिफ़ाज़त कीअं अमल थींदो इस्लाम ते, माण्हुनि में तालीम इस्लाम जी क़ुर हदीस जी कीअं आम थींदी, इहो उन्हनि जो फ़िक्र ई कोन्हे को। शरीयत इस्लामीअ खां बिल्कुलु हटी चुका आहिनि, गैर जे इशारे ते पिया था नचनि ऐं हलनि। हाणे उन्हनि जी जंग बि जेकॾहिं थिए थी त गैर जे चवण ते, बस बि थियनि था त गैर जे चवण ते, शरीयत वारो कानून उन्हनि मां निकिरी वियो आहे, इन जे करे इन्हनि शयुनि वारी नेमत खां बि महरूम थी विया। तॾहिं हाणे इहो सिस्टम न रहियो, जंगियूं ई न रहियूं त बानियूं बि न रहियूं। वरी बि सुवाल बाक़ी आहे, इहो त जंगियुनि में जेके औरतूं मिलंदियूं हुयूं उन्हनि खे बानी बनाए ॾिनो वेंदो हो, पर उन ज़माने में त बग़ैर जंग जे बि मुल्क में बानियूं ग़रीब औरतूं खपंदियूं हुयूं न पिड़ियुनि ते, जीअं तव्हां चओ था।
उनजो जवाब इहा त इहा औरतुनि जी वैल्यू ई तॾहिं उन वक़्तु किरियल हुई जो जंगियूं थींदियूं हुयूं त हर हिकु माण्हू जंग जे करे पंहिंजो घर घाट मिल्कियत आबादी फसल कंपनियूं फैक्ट्रियूं दुकान धंधा कारोबार कोन करे सघंदा कोन कंदा त पोइ उन्हनि वटि आमदनीअ जा ज़राया बि थोरा त पोइ उन्हनि वटि औलाद त ॼमे पियो न। वाधारियूं औरतूं काॾे वञनि कंहिं न कंहिं तरह सां उन दौर में शरीयत उन्हनि खे पाबंद कयो त कंहिं हिकिड़े भला माण्हूअ जे निगरानीअ में त हूंदियूं न, कंहिं माण्हूअ जे हथ में त हूंदियूं, उनजे तवसुत सां महफ़ूज़ बि हूंदियूं, घर जे अंदरि हूंदियूं, छुड़वा कोन हूंदियूं, ॿकरियुनि वांगुरु रुलंदियूं कोन वतंदियूं। मालिक पुछी सघे थो काॾे वई छो वई मुंहिंजे मर्ज़ीअ खां सवाइ छो वई काॾे वई, महफ़ूज़ त हुयूं कंहिं न कंहिं जे हथ में। त हाणे जॾहिं उन दौर वारो माहौल ई अॼु न रहियो, अॼु आमदनीअ जा ज़राया तमामु कुशादा आहिनि, हर माण्हू आज़ाद आहे, पंहिंजी फैक्ट्री कंपनी ज़रिए माश बहितर खां बहितर हिकु न ॿ टे माशी ज़राया माण्हू हथ करे छॾिया आहिनि त पोइ हाणे उन्हनि वटि वसाइल आहिनि त पोइ आज़ादीअ सां आज़ाद औरत सां निकाह कनि न, पोइ बानियूं चओ। इन जे करे ॿारनि जी ज़रूरत ॼण अॼु न रही आहे, बसि जंगियूं बि न रहियूं, उहो माहौल बि न रहियो, इस्लामी कानून जो लिहाज़ जेको रखियो वेंदो अॼु उहो बि न रहियो। इन जे करे इन शइ खां माण्हू महरूम रहिजी विया। वरी सवाल पैदा थियो त साईं कंहिं कंहिं इलाइक़े में गुरबत जे करे के मर्द औरतूं वीचारा पंहिंजा बच्चा विकिणंदा आहिनि, मुस्लमान मुल्कनि में अॼु बि दुनिया में हले थो। साईं पोइ उतां जेकॾहिं कोई ॿार वठिजे त पोइ छा उहो बि उन पुराणे ज़माने वारे बाननि वांगुरु हे बि बानो थींदो, ग़ुलाम थींदो, बानो शुमार कबो? उनजो जवाब उलमा मुहद्दिसीन ॾिनो आहे त सरासर हराम आहे, जुर्म आहे इहो पंहिंजे बच्चनि खे विकिरो करणु। माण्हू पाण आज़ाद हुजे ऐं गुरबत जे या कंहिं तंगीअ माशी तंगीअ जे ख़ौफ़ जे करे पंहिंजे ॿारनि खे विकिरो कंदो अचे, इहो सरासर ज़ुल्म आहे, नाजाइज़ आहे, हराम आहे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ ॿार अहिड़ो ख़रीद कयो बि सही, छोकिरी या छोकिरो, त बि इहो उनजो बानो न थींदो, ग़ुलाम न थींदो, छो त बाननि ऐं ग़ुलामनि वारा कानून वसाइल माहौल कंहिं बि तरह सां अॼु कोन्हे को। हिकु हू बेवकूफ़ी थो करे ॿार खपाए थो, जो ही जेको वठे थो इहो हुनखे बानो ऐं ग़ुलाम न सम्झे, बच्चो सम्झी करे था थिए। पोइ जेकॾहिं वॾो थियो त हे हुनखे पंहिंजो करे पालींदो त हिन जो वारिस बि थींदो। जेकॾहिं हुन पंहिंजे पीउ माउ जे तरफ़ वियो कंहिं बि सुलह मसइले सां त पंहिंजे पीउ जो वारिस आहे, जेकॾहिं हिन पंहिंजो बच्चो करे रखियो हुनजा पीउ माउ हिनखे उको मुको लिखी करे ॾेई विया त हुनजो वारिस थींदो। इहो मसइलियत वारे कानून सां, शरई कानून सां न। त हाणे एतिरियूं वॾियूं ॻाल्हियूं जॾहिं ॿुधायूं हुयूं, अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे ज़रिए ॿुधायूं त गौर करे ॾिसिजे थो त इंसान जी रहनुमाई क़ुर पाक जे ज़रिए, हदीस पाक जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला हर ॻाल्हि में रहनुमाई कई आहे। अफ़सोस असां मुस्लमान क़ुर हदीस खां गाफ़िल आहियूं, परे आहियूं। तॾहिं अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर हदीस जे इन्हनि मामलात खे ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।